पद गीता की भगवान श्री कृष्ण अर्जुन जी महाराज की। सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। हरि ओम। शरणागति में तहां श्रवण करे रहा हो। भगवान चवंता सभिन जो सहारो छॾ, धर्म जो भी सहारो, सभिनी धर्म जो सहारो छॾे तू केवल मूं सच्चिदानंद भगवान जे शरण में अची वञ। मां तोखे सभिनी पापन को मुक्त करे छॾींदुमि। तू शोक न कर, चिंता न कर। तो पिछली बार तव्हां श्रवण कयो, हिकिड़ो थींदो आहे ॿिलीअ जो ॿार, ॿियो थींदो आहे बंदरीअ जो ॿार। कि भक्ति मार्ग में ईअं हुजे कि भगवान असांखे पकड़े हले। बंदरीअ जे ॿार खे, बंदरीअ खे पंहिंजे माता खे पाण पकड़णो पवंदो आहे ऐं ॿिली पंहिंजे ॿार खे पाण पकड़ींदी आहे। इन तरह सां असांजो विश्वास हुजे, श्रद्धा हुजे, पंहिंजो पाण खे भगवान जे हवाले करे छॾियूं। बसि इहो आहे, सम्झो पंहिंजो पाण खे भगवान जे भरोसे कर। कहिड़ी तरह चवनि था मिट्टी हूंदी आहे जो गीली, कुंभार जे हवाले थी वेंदी आहे। पोइ कुंभार जी मर्ज़ी आहे, उहो सिर ते खणी ईंदो आहे, उनखे ॻोहींदो आहे, पाणी मिलाईंदो आहे, रौंदींदो आहे पेरनि सां, हथनि सां। कुंभार जी मर्ज़ी। चके ते चढ़ाए गोल गोल जोर सां घुमाईंदो आहे। कुम्हार जी मर्जी। मिट्टी कॾहिं कुछ न चवंदी आहे कि मुझो मटको ठाहे, मटकी ठाहे, थाली ठाहे, कटोरी ठाहे, कुछ न। सकोरो ठाहे, कुम्हार चाहे जेको बनाए, उहा भी उन जी मर्जी। अहिड़ी तरह सां शरणागत भक्त भी पंहिंजी कॾहिं भी कुछ मर्जी जी ॻाल्हि न रखंदो आहे। मैं वो बन जाऊं जो तेरी मर्जी है। जेतिरो वधीक निश्चिंत ऐं निर्भय थींदो आहे भगवान जी कृपा, ओतिरो ओतिरो वधीक उनखे पंहिंजे अनुकूल ठाहे वठंदी आहे। अनुकूल यानी पंहिंजे रंग में रंगे छॾींदी आहे, यानी उनखे भगवत कृपा जो अनुभव थींदो आहे, अहसास थींदो आहे। और जेतिरी जेतिरी असां चिंता कंदा आहियूं, फिकर कंदा आहियूं, पंहिंजी ताक़त ॾिसंदा आहियूं, पंहिंजो बल आजमाईंदा आहियूं, ओतिरो ई भगवान जी कृपा जे अचण में रुकावट थींदी आहे। चओ हरे राम। समझो था भाई? जेतिरो जेतिरो पंहिंजो बल यानी पंहिंजो अहंकारिता आहे कि मां करे तो सघां, मां कंदुमि, मां छो नथो करे सघां। त जेतिरो जेतिरो असां पंहिंजो बल लॻाईंदा आहियूं, ताक़त लॻाईंदा आहियूं, ओतिरो ओतिरो भगवत कृपा खां असां वंचित थींदा वेंदा आहियूं। जीअं अभिमान छॾींदा आहियूं, करण जो अभिमान, बल जो अभिमान, तीअं तीअं भगवत कृपा असांखे पंहिंजे कृपा में रंगे छॾींदी आहे। शरणागत थियण ते भगवान जे तरफ को विलक्षण, विचित्र, अखंड, अटूट कृपा ईंदी आहे। यानी जेको दिल सां आहे, त सभु दिल जो खेल न आहे, त मन जे विचारनि जो खेल, निश्चय जो ई त खेल आहे। चओ हरे राम। मन में ई त माण्हू सभु पंहिंजा ख़्याली पुल ठाहे छॾींदो आहे। माण्हू सुठो आहे, हे ख़राबु आहे, पोइ ज़िंदगी भर कंहिंखे ख़राबु सम्झंदो आहे, कंहिंखे सुठो सम्झंदो आहे। असां त एॾा कच्चा आहियूं कि बिना अखियुनि सां ॾिसे बि हिकु माण्हू अगरि ॿिए जी पीठ पीछे निंदा करे छॾी त असांजे दिलि में उहा ॻाल्हि घर करे वेहंदी आहे कि हे माण्हू ख़राबु आहे। मूंखे हिकु माण्हू ॿुधायो आहे, हू चाहे केॾो बि सुठो हुजे, वीचारो देवता हुजे, असां मन सां उन ख़राबु मञी वरितोसीं। असांजी उहा छवि ठही वई, उन जे प्रति इमेज ठही वई। मन जा ई त दोष आहिनि, पर जेकी सच्चाई आहे उनखे मन सां ई त स्वीकार करणो आहे कि असां भगवान जा आहियूं, त इहा ॻाल्हि स्वीकार करणी आहे। बसि भगवान त पंहिंजा मञनि था। त जेको भगवान जे शरण थी वञे, पंहिंजी ताक़त, पंहिंजो बल, पंहिंजे करण जो अभिमान छॾे छॾे तुंहिंजे शरण आया प्रभु, जीअं तूं कर।
मां तुझे रजा में राजी आया तो उनके विलक्षण विचित्र अखंड अटूट कृपा उनके मथो वरसंदी आ। चओ हरे राम। ऐं पाण चिंता करे ईअं कीअं थींदो, हूअं कीअं थींदो, हीअं छो थियो, हूअं छो न थियो, हीअं छाजे करे थियो, हीअं थिए हूअं न थिए, इन में ही तो जीवन गुजारींदा आहियूं न भाई असां, हा न। अॼु बि असां वेठा आहियूं त असांखे ख़्यालु आहे अचण वारे समय जे बारे ज़रूरु कुझु न कुझु चिंता कंदा आहियूं, सोचींदा आहियूं। पोइ चाहे हिकु ॾींहुं पोइ हुजे या 10 साल पोइ जे बारे में कुझु न कुझु त खिचड़ी हले ई थी अंदरि। भक्त सभु भॻवान जे हवाले करे छॾींदो आहे। अब मज़े जी ॻाल्हि आहे, केवल इहा चिंता छॾण सां ॾिसो केॾी कृपा थी वेंदी आहे, मन में आनंद भरिजी वेंदो आहे, हृदय प्रफुल्लित थी वेंदो आहे, उत्साह अची वेंदो आहे, चिंता शोक भय ख़त्म थी वेंदो आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि इन जो ॿाहिरी भौतिक शरीर ते बि असरु पवंदो आहे, माण्हू स्वस्थ थी वेंदो आहे, कई बीमारियूं न ईंदियूं। 99% मन जी बीमारियूं था चवनि। चओ हरे राम। थोड़ी घणियूं जेके भी बीमारियूं थींदियूं न, उहे त सभु मन जे करे ही थींदियूं। हाँ, हलंदे हलंदे चोट लगी वई, कोई माण्हू खे कोई एक्सीडेंट थियो, दुर्घटना थी वई, उहा अलॻि ॻाल्हि आहे, उहो कष्ट अलॻि ॻाल्हि आहे। पर जेके भी असां वधीक जेके बीमार थींदा आहियूं मन जे करे। हरे राम। मन जंहिंजो मजबूत हूंदो आहे उनजे अंदरि बुखार बि हूंदे पतो ई न पवंदो, 2-3 ॾींहं बुखार जा हीअं निकिरी वेंदा। ऐं मन जंहिंजो कमज़ोर हूंदो आहे त 2-3 ॾींहंनि जो बुखार बि असांखे लपेटे रखंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। हरे कृष्ण। हे हरे। महात्मा कथा ॿुधाई अथऊं, 2 ॼणनि खे बुखार थियो, हिकिड़ो सेठ जी खे, हिकिड़ो मज़दूर खे, ॿिन्ही खे बराबरि बुखार, बराबरि। थोड़ो सो मज़दूर खे वधीक थियो, सेठ जी खे घटि थियो। पहिरें ॾींहुं ॿई सुम्ही पिया, सेठ जी खे त घटि बुखार हो, उन 4 ॾींहं छुट्टी कई। ऐं मज़दूर वीचारे हिकु ॾींहुं बि छुट्टी न कई, अधु ॾींहुं आराम करे अधु ॾींहुं कम ते हली। पुछूंसि भाई छा थो करे, तुंहिंजी त तबियत ख़राब हुई। चई तबियत ख़राब आहे त ठीकु आहे, हीअ तो हलंदो रहंदो, असांजो भैया महिनत ई कमु आहे, वेठे वेठे भी मज़ो नथो अचे, छा कजे, धीरे धीरे लही वेंदो। अॼु मां अधु ॾींहुं आराम कयो, अधु ॾींहुं कमु थो कयां, ईअं करे कम ते अची वियो पहिरें ॾींहुं। ऐं सेठ जी 4 ॾींहं छुट्टी कई, ऐं सेठ जी खे घटि बुखार, मज़दूर खे वधीक। चओ हरे राम। त जेको ताप हुयो, उन ताप खां कंहिं विद्वान पुछियो रोके करे, उन ताप शक्तिअ खां, अरे तूं बि हिते, तूं ॿिन्ही खे आए बराबरि? हा। पोइ ॿुधाए, उहो सेठ जी जेको आहे और मजदूर आहे, मजदूर तो बढ़िया ॿिए ॾींहुं बढ़िया नचे खाए पियो, बढ़िया सभु खूब मेहनत की, लगे ही न पियो उनखे बुखार आहे। हा। और सेठ जी खे 4 ॾींहं। हा सही ॻाल्हि आहे। त इहो छा तरीक़ो आहे, तूं मज़दूर मां कीअं निकिरी वएं हिकु ॾींहं में? त बुखार चयो, उन ताप चयो महात्मा खे, चई बाबा जी जाते सम्मान न मिले, इज्जत ही न मिले, रहण जी जगह ही न मिले, आवाज़ न थियो, उते रही करे असां बि छा कंदासीं। वो मज़दूर मूंखे राह ई कोन थो पियो, 2-4 घंटा आराम कई, डुक वठी पातई, हाणे मां मज़ो ही नथो अचे, उही मेहनत तो करे, पत्थर तो खणे, कुल्हाड़ी तो हलाए, उल्टो मूंखे न बुखार थी वञे। मां चयमि छॾेसि भैया, निठुर आहे ॾाढो। और सेठ जी मुंहिंजी आव भगत कई, बढ़िया दवाऊं पियो खाए, काढ़ा पियो पिए, हाँ बढ़िया समय पियो, तरह तरह जा बढ़िया आराम पियो करे, वो वेही करे, त मूंखे आराम मिलो तो उते रुकी पियमि 4 ॾींहं। चओ हरे राम। तो ये संतन कुंजियूं ॿुधायूं इहे स्वास्थ्य जो। तो अगर असां चिंता जे करे तो 1000 बीमारियूं पैदा थींदियूं। अॼुकल्ह जेके हाइपर टेंशन, डिप्रेस और छा बीमारियूं थी अचनि, चिंताऊं, परेशानियूं, अरे बाप रे, माण्हू संभाले नथा सघनि। ये सब छाजे करे? इन करे कि असां भगवान के अर्पण नथा कयूं, भगवान के अर्पण करे छॾियो। चिंता, टेंशन, शोक, परेशानी, मन जी मर्जी जीअं प्रभु रखे। श्री कृष्ण गोविंद। नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। ॾाढो सुंदर उदाहरण था ॾियनि, ध्यान ॾेई ॿुधिजो। जैसे धीवर मछुआ मछलियों को पकड़ने के लिए नदी में जाल डालता है, जाल के अंदर आने वाली सब मछलियां पकड़ी जाती हैं, परंतु जो मछली जाल डालने वाले मछुए के चरणों के पैरों के पास आ जाती है, वो जाल में पकड़ी
नहीं जाती। हरे राम। भाई ॾिसो, ये तो सरल उदाहरण इन करे ॿुधाए थो कि असां ॾिसंदा आहियूं। कि मछुआरो पाणीअ में जाल विझंदो आहे, जाल पंहिंजे पेरनि खे छॾे करे विझंदो कोई बि मछुआरो, ईअं जाल न फेकींदो कि उन जा पेर बि जाल में अंदरि फासी पवनि। ईअं कंदो छा? पाण खे थोरी विझंदो जाल जे अंदरि, हिकु ई जाल काफ़ी अथसि। जाल विझंदो पेरनि खां अॻिते करे, उन में जीअं विधई त पोइ मछलियूं जेके उन मछुआरे जे पेरनि जे साम्हूं अची वियूं, छो जो पेर उन जा जाल खां ॿाहिरि, त उहे न फासंदियूं। जेके उन जे पेरनि खां दूर हूंदियूं मछुआरे जे, उहे जाल में फसंदियूं। हाणे ध्यानु ॿुधो, ध्यान सां ॿुधो कि उदाहरण छा आहे। चवनि था इन ई तरह सां ईअं सम्झो, उदाहरण में, उदाहरण कोई वधीक ऊंचे दर्जे जो कोन्हे पर सटीक आहे। मछुआरो केरु आहे? भॻवानु सम्झो मछुआरो आहे, परमात्मा। ठीकु आहे। और जाल छा आहे? जाल माया आहे। अब मछलियूं केरु? जीव, असां सभु प्राणी सम्झो मछलियूं आहिनि। हाणे भॻवानु माया जी जाल विधी नदी आने भव सागर में, त जेके जेके जीव श्री कृष्ण जे चरणनि में अची आ, भॻवान जे ओट में अची आ, उहे माया रूपी जाल में फासंदा छा? उहे थोरी न फासंदा, संभव ई न आहे। उहे हेॾे अची आ भॻवान जे तरफ़। जाल चरणनि खां परते ई आहे, उते संभव न आहे कि जाल अची सघे। माया भॻवान जे चरणनि जे आसपास नथी रही सघे, ईअं सूरज ऐं अंधेरो ॿई नथा रही सघनि। इन तरह सां जेके भॻवान जे चरणनि जे निकट अची वेंदा आहिनि, उहे बि माया रूपी जाल खां पार पइजी वेंदा आहिनि। बोल वृंदावन। माया खे तरी वेंदा आहिनि। मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते, गीता 7:14। इन दृष्टांत जो इहो अंश ग्रहण करणु खपे, छो जो अॻिते न वञिजो। भाई मछुआरो जेको आहे त मछलियुनि खे पकड़े छा छा कंदो आहे, मारींदो आहे न। इहो त उदाहरण सम्झण जे लाइ आहे, लेकिन भॻवान त केवल प्रेम कंदा आहिनि, तारींदा आहिनि। भॻवान जो भाव त जीवन खे माया खां मुक्त करण जो आहे, शरण ॾियण जो आहे। तॾहिं त उहे चवनि था मामे कम शरणम व्रज। जीव संयोग सां सुख जे लालच सां खुद ही माया में फसी वेंदो आहे। चलती चक्की देख कर दिया कबीरा, रोए दो पाटन के बीच में साबित बचा न कोई। या माया है भगवान जी, सब फांसी था पवन। भाई चक्की जी हलंदी आहे न, त जेके भी सब दाणा पिसजी वेंदा आहिनि। कणक विझो त अटो ठही वेंदी आहे, हा न भाई। विझो कणक, साबित निकिरंदी अटो थी करे, सब पिसजी आहे। ईअं ये चक्की आहे। धरती ऐं आसमान में जेके भी रहनि था पिया, उहे पिसजी था वञनि पिया, भयंकर। केर बचंदा? ध्यानु ॾेई ॿुधो। जंहिंजे आधार ते चक्की हलंदी आहे, उन में हिकिड़ी कील लॻल हूंदी आहे। पुराणे ज़माने में माताऊं हलाईंदी हुयूं, अॼुकल्ह त बंदि थी वियो आहे। हीअं चक्की हलंदी आहे गोल गोल, हा न। मथां हिकिड़ी लकड़ीअ जी उनखे हैंडल लॻल हूंदी आहे, उन सां ई गोल गोल हलाईंदा आहिनि न चक्कीअ खे। ॿ पार्ट हूंदा आहिनि जेके पत्थर जा, हैवी ॾाढा। चओ हरे राम। उन विच में विझंदा आहिनि गेहूं, और पिसजी वेंदी आहे। ॿिनि पार्टनि में पाउडर थी निकिरंदी आहे। हा त ॿुधो भाई, उहा जेकी चक्की हूंदी आहे, उनजो जेको हैंडल हूंदो आहे, हा न, त जेके विच में वेंदा उहे त विया, पाउडर ठही आहे, साबित दाणा बि जेके हूंदा आहिनि। लेकिन चओ हरे राम। जंहिंजे आधार ते चक्की हलंदी आहे, उन कील जे आसपास रहण वारा दाणा जीअं जो तीअं साबित रही वेंदा आहिनि। जेके उन होल में न ईंदा आहिनि, छेद में, ऐं उन पत्थर ते रहिजी वेंदा आहिनि, उन्हनि जो कुझु न बिगड़ंदो आहे, उहे जीअं जो तीअं रहंदा आहिनि। चओ हरे राम। ध्यान जो भाई, ईअं जन्म मरण रूप संसार जी हलंदी चक्कीअ में पयल असां सब जा सब जीव पिसी वेंदा आहियूं, दुख पाईंदा आहियूं। लेकिन जंहिंजे आधार ते संसार हली रहियो आहे, उन भगवान जे चरणनि जो सहारो वठण वारो जीव माया खां पिसजण सां बची वेंदो आहे। कोई हरिजन उबरे कील माकड़ी पास, कोई भगवान जा भक्त बची वेंदा आहिनि।
हरे राम हे हरे। इन करे जेके भगवान को विमुख न थियनि, पुठी न ॼनि, भगवान जी शरण वठनि, भगवान जे ओट में रहनि, प्रभुअ जी बंदगी कनि, प्रभुअ खे यादि रखनि, उन जे सहारे भरोसे रहनि, उन्हनि जो कॾहिं वार विंगो न थींदो आहे। केॾो बि कलयुग अची वञे, कलयुग केॾो बि ख़तरनाक आहे, भगवान खां वॾो त कोन्हे न भाई। कलयुग जहिड़ा चारई युग सुठा ख़राब भगवान ही तो बनाए, वही तो चक्कर हलाए रहे आहिनि त सभु भगवान जे हुक्म में। इन करे यादि रखो, सत्युग हुजे या कलयुग हुजे, जेके भगवान जे शरण आहिनि, पूरी तरह ओट में आहिनि, प्रेम में आहिनि, उन्हनि जे लाइ सदाई सत्युग आहे। उन्हनि जे लाइ चओ हरे राम। मतलब कि भगवान जो अंश थी करे असां संसार के पंहिंजो न मञूं भाई। संसार के जेको चाहींदो उहो ई जन्म मरण में फसंदो। संसार जेतिरो जीवन आहे ओतिरो जीअंदासीं, पोइ त जय गोपाल हा न भाई, विदा थी वेंदासीं। तंहिंजे करे संसार जी इच्छा न करणु खपे, संसार सां वधीक आसक्ति न करणु खपे। तव्हां रहो न संसार में, जेको भी संसार जो असांजो कमु आहे भाई, वो तो कयूं ही था। असां परिवार में रहूं था, दुकानदारी कयूं था, घर मकान संभालियूं था, पर मन उन्हनि खे न ॼणो आहे। एतिरी सी ॻाल्हि आहे। भगवान चवनि था मन मूंखे ॾे, मन मना भाव। संसार खे मन ॾींदासीं त संसार में अचणो पवंदो, भगवान खे मन ॾींदासीं त भगवान सां ई रहणो पवंदो। एतिरी सी त ॻाल्हि आहे। चो हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। संसार ऐं भगवान इन ॿिन्ही जो संबंध ॿिनि तरह जो थींदो आहे। संसार जो नातो केवल मञल आहे कोन सच में, ऐं भगवान जो असली संबंध आहे वास्तव। संसार जो नातो त माण्हूअ खे गुलाम ठाहींदो आहे, पराधीन कंदो आहे, पर भगवान जो संबंध इंसान के आजाद कंदो आहे, स्वाधीन कंदो आहे, अमर करे छॾींदो आहे। अरे प्रेम भक्ति में तो भगवान पंहिंजे भक्त के पंहिंजो मालिक भी बनाए छॾींदा आहिनि। चओ हरे राम। केॾी कथाऊं तव्हां ॿुधियूं। हाँ, भगवान ॿार ठही वेंदा आहिनि, पाण माउ पीउ भी बनाए छॾींदा आहिनि। अहिड़ो कोई मिले पवित्र आत्मा, प्रेमी आत्मा, तो भगवान तो ॾिसनि था। अहिड़ी कोई यशोदा मैया मिले, कोई नंद बाबा मिले, कोई माता कौशल्या, दशरथ बाबा मिले, तो उते भगवान बालक रूप में गोद में अची वेंदा आहिनि। अनंत शक्ति शिरोमणि भगवान, अनंत लोक महेश्वर, अनंत कोटि ब्रह्मांड महानायक भगवान उते बालक ठही, नौकर ठही, सेवक ठही, पुट ठही करे भगवान अची था वञनि। इहो सभु छा आहे? या प्रेम जी जंजीर है, प्रेम जो बंधन आहे। बोल वृंदावन बिहारी लाल की। श्री कृष्ण गोविंद। हरे